अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। अॼु जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी एडमिशन 2024 जे बारे में। लास्ट वीडियो में असां तव्हांखे ॿुधायोसीं त एडमिशन्स अनाउंस थी चुकिया आहिनि। अॼु जी हिन वीडियो में असां डिटेल सां ॾिसंदासीं त डेडलाइंस कहिड़ियूं आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं रिक्वायरमेंट्स आहिनि जेके एडमिशन जे लाइ लाज़मी आहिनि, ऐं उन खां अलावा किन किन डिपार्टमेंट्स में एडमिशन्स अनाउंस कई आहे यूनिवर्सिटी ऑफ सिंध। कहिड़ा कहिड़ा डिफरेंट डिग्री प्रोग्राम्स आहिनि, बैचलर जा, मास्टर्स जा, कंहिं बि डिपार्टमेंट में एडमिशन वठण जे लाइ उन जा पर्टिकुलर क्राइटेरियास छा आहिनि। तो सभिनी खां पहिरियों असां मेन कैंपस जी ॻाल्हि कंदासीं। अलामा एकाज़ी कैंपस में हिन साल जेको आहे फॉर्म डी, LLB ऐं बैचलर ऑफ ईस्टर्न मेडिसन एंड सर्जरी जेके न्यू ही ॿ एडमिशन्स LLB ऐं बैचलर ऑफ ईस्टर्न मेडिसन सर्जरी हिन साल अनाउंस कयूं वयूं आहिनि। कैंपस आहे जेको एल्सा काज़ी कैंपस, उन में हलंदो आहे, पर हिन साल जेको आहे लॉ जो प्रोग्राम मेन कैंपस में भी अनाउंस कयो वियो आहे। उन सां गॾु गॾु बैचलर ऑफ ईस्टर्न मेडिसन एंड सर्जरी ऐं ॿिया बि अहिड़ा खोड़ सारा न्यू डिपार्टमेंट्स अनाउंस कया विया आहिनि जिन में एडमिशन्स अनाउंस थी आहे फर्स्ट टाइम। फॉर्म डी जेको आहे तव्हांखे ख़बर आहे त इहो 10 सेमेस्टर प्रोग्राम आहे। इन में इंटरमीडिएट तव्हांखे 60% लाज़मी आहे, तव्हांजी इंटरमीडिएट जी एग्रीगेट इन में 60% हुजे। ऐं LLB बैचलर ऑफ ईस्टर्न मेडिसन जे लाइ तव्हां वटि 45% इंटरमीडिएट हुजे। LLB जा जेके कैंडिडेट्स आहिनि उन्हनि खे लेट जी टेस्ट क्लियर करणु लाज़मी हूंदी, जेका हिक तरफ़ा वरिती वेंदी आहे। उन खां अलावा BBA ऑनर्स 8 सेमेस्टर 4 ईयर प्रोग्राम आहे। उन लाइ तव्हां वटि 60% एग्रीगेट हुजे इंटरमीडिएट में। ईअं BE आहे बैचलर ऑफ इंजीनियरिंग इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग ऐं टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग में। ही 4 ईयर प्रोग्राम आहे ऐं इन में तव्हां वटि 60% इंटरमीडिएट हुजे। ऐं ॿिया खोड़ सारा बैचलर्स जा डिग्री प्रोग्राम आहिनि जंहिंमें एंथ्रोपोलॉजी आहे, आर्कियोलॉजी आहे, अरबिक आहे, ऐं न्यू प्रोग्राम आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस, बैंकिंग एंड फाइनेंस आहे, बायोकेमिस्ट्री आहे। अहिड़ा ॿिया खोड़ सारा हर फील्ड सां रिलेटेड, नेचुरल साइंस सां, सोशल साइंस सां रिलेटेड डिपार्टमेंट्स आहिनि, त तव्हां उन्हनि में एडमिशन वठी सघो था। बैचलर 4 ईयर एडमिशन्स मॉर्निंग प्रोग्राम्स में भी आहे ऐं कुछ इवनिंग प्रोग्राम्स में भी आहे। इवनिंग प्रोग्राम्स में तव्हां वटि बैंकिंग एंड फाइनेंस आहे, केमिस्ट्री आहे, कंप्यूटर साइंस आहे, क्रिमिनोलॉजी आहे, इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर आहे, मेडिकल लेबोरेटरीज टेक्नोलॉजी आहे, ऐं सॉफ्टवेयर इंजीनियरिंग आहे। उन सां गॾु गॾु बिजनेस एडमिनिस्ट्रेशन में MBA 2 ईयर 4 सेमेस्टर एंड 2 ईयर 6 सेमेस्टर प्रोग्राम भी आहे। 2 ईयर 4 सेमेस्टर जेको आहे उहो मॉर्निंग प्रोग्राम आहे ऐं जेको 2 ईयर 6 सेमेस्टर आहे उहो इवनिंग प्रोग्राम आहे। असां ॻाल्हि कंदासीं इन सां गॾु गॾु डिफरेंट कैंपसिस जी, जंहिंमें एल्सा काज़ी कैंपसिस आहे ऐं ॿिया खोड़ सारा जेके सिंध यूनिवर्सिटी जा डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स में कैंपसिस आहिनि उन्हनि जे बारे में। जेको एल्सा काज़ी कैंपस आहे उन में LLB 5 इयर्स प्रोग्राम हलंदो रहे थो ऐं हिन साल बि उनजी एडमिशन आहे। उन खां अलावा LLM 2 इयर्स जो डिग्री प्रोग्राम आहे ऐं B.Ed एलिमेंट्री ऐं B.Ed सेकेंडरी प्रोग्राम्स आहिनि, जंहिंमें सेकेंडरी में 2.5 ईयर 1.5 ईयर। B.Ed एलिमेंट्री जे लाइ तव्हांजी इंटरमीडिएट रिक्वायरमेंट आहे ऐं B.Ed 2.5 इयर्स जे लाइ तव्हांजी बैचलर 14 इयर्स जी रिक्वायरमेंट आहे ऐं B.Ed 1.5 इयर्स जे लाइ तव्हांजी बैचलर 16 इयर्स जी रिक्वायरमेंट आहे विथ 45% एग्रीगेट तव्हांजी रिजल्ट हुजे। जेका रजिस्ट्रेशन आहे उहा स्टार्ट थी चुकी आहे 5 सितंबर खां ऐं इन जी लास्ट डेट आहे 4 अक्टूबर 2023। एंट्री टेस्ट जेके तव्हांजा थींदा 15 अक्टूबर, 22 अक्टूबर ऐं 29 अक्टूबर ते एक्सपेक्टेड तव्हांजा एंट्री टेस्ट थींदा। उन सां गॾु गॾु जेको LLM डिग्री प्रोग्राम आहे उन्हनि जी 19 नवंबर ते एंट्री टेस्ट। मेन कैंपस सां गॾु गॾु जेको आहे सब कैंपसिस जेके आहिनि डिफरेंट सिटीज़ में आहिनि, जंहिंमें बदीन, मीरपुर ख़ास, दादू, लाड़काना, ठट्टा ऐं नौशहरो फिरोज़ आहे। उन में जेके डिग्री प्रोग्राम्स हली रहिया आहिनि, कंप्यूटर साइंस आहे, इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर आहे ऐं जेको आहे कॉमर्स आहे। तीअं डिफरेंट प्रोग्राम्स डिफरेंट कैंपसिस में हली रहिया आहिनि। अगरि जेकॾहिं तव्हां पंहिंजे ई शहर में यूनिवर्सिटी पढ़ण जा ख़्वाहिशमंद आहियो तव्हां इन्हनि कैंपसिस में एडमिशन वठी सघो था। हिकु ॿी नई अपॉर्चुनिटी आहे जेके
जिन्हनि जी बैचलर 14 ईयर कंप्लीट आहे ऐं उहे एडमिशन वठणु चाहिनि था यूनिवर्सिटी में, उन्हनि खे हिन साल एज़ अ BS 3rd ईयर एडमिशन ॾिनी वेंदी ऐं उन्हनि खां का बि एंट्री टेस्ट न वरिती वेंदी। जेके बि 14 ईयर जिन्हनि जी क्लियर आहे उहे जेको आहे एडमिशन वठी सघनि था BS 3rd ईयर में। सिर्फ़ हू पंहिंजो फॉर्म फिल कंदा ऐं उन्हनि खे जेको आहे अकॉर्डिंग टू एडमिशन पॉलिसी उन्हनि खे एडमिशन ॾिनी वेंदी। इन जी जेको प्री रिक्विजिट आहे उहो तव्हां वटि 14 ईयर ऑफ एजुकेशन विथ मिनिमम 45% मार्क्स हुजे। हाणे अप्लाई करण जे लाइ इन में तव्हां यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी जेका एडमिशन वारी वेबसाइट आहे admission.usind.edu.pk ते वञी अप्लाई कंदा। तव्हांखे अप्लाई करण जे लाइ सिर्फ़ पंहिंजो CNIC ॾियणो आहे, उन खां अलावा ॿिए कंहिंजो बि CNIC नाहे रखिणो, छो जो तव्हांजी जेका एडमिशन थींदी ऐं थ्रू आउट जी जेको तव्हांजो रिकॉर्ड हूंदो उहो तव्हांजे CNIC सां ट्रैक कयो वेंदो। त तंहिं करे तव्हां पंहिंजो CNIC सिर्फ़ पंहिंजो CNIC ॾींदा या बे फारम जेको अॻिते हली तव्हांजो CNIC नंबर थींदो। तव्हांजो बे फारम नंबर या तव्हांजो CNIC नंबर पंहिंजो हुजणु लाज़मी आहे। एडमिशन जे लाइ तव्हांखे 3000 जो चालान पे करणो आहे, जेको तव्हां पूरे पाकिस्तान में HPL जी कंहिं बि ब्रांच में पे करे सघो था। उम्मीद था कयूं तव्हांखे ही इंफॉर्मेशन मिली वई हूंदी, डिटेल्ड इंफॉर्मेशन त पॉलिसी छा आहे। एडमिशन पॉलिसी डिफरेंट डिपार्टमेंट्स जी अलॻि हूंदी आहे, त उन करे डिफरेंट डिपार्टमेंट्स जे लाइ अलॻि एग्रीगेट रिक्वायर्ड आहे। जीअं कुझु डिपार्टमेंट जे लाइ 45% आहे। मज़ीद इन इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ जेका बि नई वीडियो हुजे अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।